सिंध में पानी खोट शिदत अख्तियार करे वही है। मुख्तलिफ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया विया आहिनि। टंडो बागो में पानी खोट सिमनालन ऐं वाहन जी घाटी न थियण ख़िलाफ़ लाड़ाबाद कार फोरम जे सॾ ते नसरुल्ला जरवार सुमार लुंड परवेज़ आराई ऐं मोहम्मद बख्श चांडियो जी अॻवानी में आबादकारनि पैदल मार्च करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो। वारिस ॾिनो माछी में पीपल्स पार्टी पारां पानी खोट ख़िलाफ़ माछी रेगुलेटर ते रतो देरो वॾा बूसर मेन रोड ते धरणो हणी टायरनि खे बाहि ॾिनी वई। एहतजाज की अॻवानी न्याज़ हुसैन अबरो, मंजूर हुसैन डाहाणी, अलादीनो बिरोही, खैर मोहम्मद बूसर, गैबुल्ला बूसर, सिकंदर अली खोसो, दीदार खान बोज़दार ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुलाक़ात यार में गाजाबाद जी पुछड़ी जे आबादकारनि ॻोठ चौधरो में नए पुल ते एहतजाजी मुज़ाहिरो करे पानी खोट ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। होॾां कलोई में रणशाख जे आबादकारनि कलोई खां गुलमोरी ताईं ओस्मान हालो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरनि ऐं धरणनि खे ख़िताब कंदे आबादकार अॻवाननि चयो त पानी खोट शिदत अख्तियार करे वई आहे, जंहिं सबबि फसल सुखी ठोठ थी विया आहिनि। पीअण लाइ बि पाणी नाहे, नोटिस वठी पाणी फराहम कयो वञे।